अब्बे जी मुखालफत में छा नुक़सान आहे, अम्मा जे मुखालफत में छा नुक़सान। ॿ वाक़िया। एक शख्स हो, सच्चा वाक़िया खोट पियल है। अब्बो उनजो थी वियो कुराड़ो। उन्हीं जी ख़िदमत करे हुतों दवा न लगे, आख़िर नाराज़ थियो। अब्बा तू न को मरे थो न को चाक थे थो, तुझो मां इलाज कराए तंग थियो। हाणे तू मां तोखे किथे छॾे अचां। हाणे ज़ईफ़ कुराड़ो किताबनि में वाक़िया पंहिंजे पीउ खे खणी जबलनि में हिकिड़ी जाइ ते वञी रखेसि। हाणे अब्बा हिते मरे बि मर, चाक थे न थे, बसि हाणे तो हाणे वञे पियो त पुट खे सॾ कयईं, अब्बा तोॾे ॾोह न, तूं जेको कयो सही कयो। मुंहिंजो परियूं खॾड़ी ॾिस, मुंहिंजो अब्बो बि उन खे मां ईअं कयो आहे, ईअं सटियोमांसि। तोॾे ॾोह न आहे, जीअं मां कयो मां सां बि ईअं थिए थो। हाणे मुंहिंजे अब्बे जी बि ईअं हॾा थी विया, मां बि हिते मरतुमि, छो त मां पाण अब्बे सां ईअं कयो। तॾहिं चयो ईंदो आहे त जेको चाहे अब्बे सां जेतिरो सुहिणो हलियो, जहान में बि अलाह उनखे सुहिणो हलाए। ऐं अम्मा जे वाक़िअनि में ईंदो आहे हदीस पाक, हिकु सहाबी सकरात में आहे, गोगरा हणे थो, तमामु ॾुखियो आहे। सहाबी आया, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे ॾाढो। साईं जन आया, साईं सम्झी विया ते पीउ मां जो नाफ़रमान। चई अम्मा खे सॾ कयईं, चई अम्मा हिन बचड़े खे माफ़ कर ते हिनजो कलमो भरे। हाणे ॾुखियो। अम्मा चयो असुल माफ़ न कंदो, मां सां हिन जेके ॾुखियाई कयूं आहिनि पंहिंजे ज़ाल जे चवण में हो, फर्माबरदारी में न हो, मूंखे जेके तकलीफ़ ॾिनी मां माफ़ न कंदोमांसि। सुन से हिकु दफ़ो फरमायो, ॿीहर। हू बि तमामु परेशान। ॿीहर त साईं चयो भला हीअं कयो, काठियूं वठी खणी अचो त हिन खां बाहि ॾेई साड़ींदासीं। जॾहिं काठियुनि जी ॻाल्हि ॿुधी त अम्मा खे रहम अची। आख़िर अम्मा आहे, चयोसीं हाणे तव्हां काठियूं ॾियो, मुंहिंजी अखियुनि अॻियां बाहि ॾियोसि, मां हिन खे माफ़ कयो। जीअं माफ़ कंदी वई, ईअं हुनजो रूह कलमो भरी सुकून सां अलाह जे ज़िंदगी। त अल्लाह पाक असांखे हिननि आयतुनि करीम में, इन्हनि वाक़िअनि में मूंखे पाण अखियुनि सां ॾिठल आहे त हिकु शख़्स उनखे 4 पुट भुगटीअ ॾिनो। उहो 3 पुट ईअं हुयसि दुश्मन, हिकिड़ो वरी एॾो फर्माबरदार जो हो, जज़्बाती हुयो, अचे जो कावड़ियल। त अब्बे खे चए हाणे अब्बा मां थो मूंखे कुट, इहे तुंहिंजी कावड़ ला मां ते, हो बि वठी कुटेसि, मूंखे धक ॾेखार, कुटे। आख़िर अल्लाह जी कुदरत अॼु ताईं उनजा जंहिं पुट खे कुटींदो हो, जेको हुनजो आशिक़ हो, हुनखे ज़मीन आहे, हो 3 दरब करे, हू ज़मीन में पिननि जहिड़ा। त अल्लाह जी कुदरत, जेके अल्लाह जूं ॻाल्हियूं हुन सचियूं, हदीस पाक जूं ॻाल्हियूं सचियूं, क़ुरान पाक जूं ॻाल्हियूं सचियूं। ये अल्लाह असांखे इन क़ुरान पाक ते अमल जी